जैकबाबाद खां ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखराणी जी रिपोर्ट मुताबिक़ जैकबाबाद ठुल लॻे ॻोठ अली नवाज़ समेजो में 40 सालनि जी बेवा औरत 3 ॿारनि जी माउ राणी खातून समेजो पुरअसरार नमूने फोती औरत राणी खान जे भाउ शमसुद्दीन समेजो सहाफ़ियुनि खे ॿुधाईंदे चयो त मुंहिंजी भेण सुबुह जो घर खां भॼी पंहिंजे पीउ जे घर पहुती त पोयां ॾेर शाह अली ख़ान हनीफ़ ख़ान समेजो असांजे घर पहुता ऐं असांखे मौत मार धमकियूं ॾेई भेण राणी खातून खे ज़ोरी वठी विया ऐं भेण रड़ियूं कंदे चयो त मूंखे मारे छॾींदा, मूंखे बचायो। भेण जे ॾेरनि राति जो 1 वॻे इतला ॾिनो वियो त तुंहिंजी भेण फौत थी वई आहे, लाश खणाए वञो। हुन वधीक चयो त मुंहिंजी भेण खे ज़हर ॾेई घुटा ॾेई मारियो वियो आहे। हुननि चयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मक़तूला भेण जे खून सां इंसाफ़ कयो वञे। होॾां पुलिस मक़तूला राणी ख़ातून जो लाश पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल ठुल में मुंतक़िल कयो आहे, जॾहिं त डॉक्टरियाणी पारां लाश जे पोस्टमार्टम बैदि संदसि जुज़ा जैकबाबाद ॾांहुं मोकिलिया विया आहिनि। आख़िरी इतलाउनि ताईं हद जी पुलिस वाक़िए जो केस दाख़िल न करे सघी आहे, न वरी जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे।